सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दिन पाका वालाद जे पंजे बाने के शेर करायो अल्लाह ताला पंजी ज़ात जो तारो पंजी ज़ात जी सुञाणप सुभान सां कराई सुभान जो शो अल्लाह ताला लफ्ज़ इस्तेमाल कयो अल्लाह ताला इन जे लाए सुभान जो जुमलो ऐं लफ्ज़ इस्तेमाल फरमायो त मता मां अल्लाह जे प्यार के मुझी मोहब्बत के प्यारे नबी सां ॾिसी ऐं माण्हू मां सां प्यारे मोहम्मद करीम के शरीक बणाइनि तॾहिं अल्लाह ताला इन ॻाल्हि खे वज़ाहत सां खुटाइण फरमायो त सुब्हानल्लज़ी मां अल्लाह जी ज़ात शरीकन हूं पाक आहियां भाई वारन हूं पाक आहियां मां अल्लाह जी ज़ात यकता ऐं अकेली आहियां और मां अल्लाह ताला पंहिंजे प्यारे मोहम्मद करीम के बराबर मेराज करायो आहे मूंखे आहे प्यारो वॾे मां वॾो मूंखे महबूबा पर मुंहिंजो शरीक न आहे मां पंहिंजे शान में यकता आहियां सुभान जो लफ्ज़ अल्लाह ताला इन लाइंदो सुभान अल्लज़ी पाक आवाज़ इन सुभान जो वॾो तफ़सीर पाक आवाज़ शाखों पाक फरमाइन ला इलाहा अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम अन्या आस्ते लॻियो सॼी दुनिया के मारींदो आहे पर पाण मरण खां जो जो अन्या बुलंद आवाज़ ओ वमन कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम अन्या बुलंद आवाज़ सां अन्या मज़ो न आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो सुभान अल्लाह चवण में कंजूसी न कयो नबी साईं फरमायो जेको सुभान अल्लाह चवे थो अल्लाह ताला उन जे बिश्त जे बंगले में वण थो हणाए जंहिं वण जी एॾी ददगी छांव जो साईं फरमायो को माण्हू भले घोड़े ते तेज सवार घोड़े ते मथों चढ़ी करे भज भजा करे घोड़े के भजाईंदो रहे 500 साल सफ़र करे करे थकी पवंदो पर सुभान अल्लाह जे चयल वण वारे शाम जी इंतहा करे न सघंदो कसदी अचेव कि न कसर मन बंगलो भी ठही तो वञे वरी बंगले में वण भी लॻियो थो तव्हां ॻाल्हि सम्झी न तॾहिं सुभान अल्लाह तव्हां सफ़ा सुस्त थी करे पोइ कई तव्हां रुॻी चयो त वण थो लॻे वण मूं छा थींदो सम्झो न था यानी तव्हांजो बंगलो भी तयारु थो थी वञे वरी उन में वण भी लॻी थो वञे डॉक्टर साहब मरूम चवंदो आहे भाउ एतिरी सुभान अल्लाह चओ जो तव्हांजे बिस्त जे बंगले में ठाहू का बाग लॻी वञनि
अन्या बुलंद आवाज सा ता भी चौथा छड़ी मोलवें जा पगर निकरन ता भी पंहिंजा पगर वायो क़यामत जे ॾियारे हे तव्हांजा पगर तव्हांजे मथां शाहिद बणबा मुंहिंजा अज़ीज़ ऐं मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो अल्लाह ताला खे पंहिंजी तारीफ़ ॾाढी वणंदी आहे सुभान अल्लाह वॾे मां वॾो अल्लाह ताला खे प्यारो लफ़्ज़ आहे सुभान में वॾी माना छुपियल आहे तव्हां कन दलो दिलनि जा दरवाज़नि जा कन खोले छॾियो त मां तव्हांखे सुभान जी माना ॿुधायां तव्हां हैरान थी वञो एॾी सुभान जी माना सुभान अल्लज़ी पाक वज़ाद सही शाखों व पाका ओ मुझा प्यारा नबी बुधाए तो सही फरमायो वज़ात निंद खुं पाका सजी दुनिया वारन के निंद्रा कराइंदिया मां मोहम्मद करीम के भी निंद कराइंदिया पर ला ताखुदु सिनतुम वला नौम पाण अल्लाह जी निंद न कंदो पर ऊंघ खुं भी पाका सजी दुनिया वारन के निंद्रा कराए पर पाण निंद खुं पाक है और सोना नबी अल्लाह की शाखों पाका सयन वला यऊदु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलीयुल अज़ीम अल्लाह सही सही दुनिया वारन के थकाइंदो आ मां मोहम्मद करीम के भी थकाइंदो आ मैं भी थकी पवंदो इन्ना लक फिल नहार सबहन तवीला सजो ॾियारो वाइज़ करे तबलीग करे तकरीर करे मां मोहम्मद करीम भी थकी पवंदो आ रात जो निंड कंदो आ अल्लाह ताला मुझे उठारींदो आ आधी रात जो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला क़लीला निस्फ़हु व इंक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला तो मुझा प्यारा नबी है निंड तो करें सही शाक क्या थकी पियो सजो ॾियारो वाइज़ कयम तबलीग कयम तकरीर कयम हाणे थकावट थी तॾहिं मैं झट घड़ी आराम कया अल्लाह फरमायो मुझा प्यारा नबी निस्फ़हु अव इंक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि अधरात जो सो या वरी अन्या भी वधीक भले तू आराम कर निंड कर थकड़ो पंहिंजो लाहे तो आखिरी टेम ते रात जे आखिरी वक्त में उथी भी करे मां अल्लाह जो कुरान मजीद त मूंखे ॿुधाए साईं सॼो ॾियारो जो कुरान मजीद पढ़ियमि अल्लाह फरमायो हाँ बराबर सॼो ॾियारो कुरान मजीद पढ़ियो थी उहो माण्हुनि खे ॿुधाई हाणे ख़ासि मां अल्लाह ताला खे ॿुधाए उथ त मुंहिंजा पैगंबर साईं मां कीअं भला कुरान मजीद पढ़ां अल्लाह फरमायो फतहज्जद बिही नाफ़िलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा तहज्जुद जी नमाज़ में मुझे कुरान मजीद जूं लोलियूं रत्तिलिल कुरान तरतीला जी ठाए ठाए नाज़िल कयो त मां
तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। मिल रही लो तो मुझे प्यारा नबी पढ़ मुझो कुरान मजीद फर्श ते दमा अल्लाह अरशद तुझी मिठी जुबान मो कुरान मजीद बुध थकड़ो भले लाए आराम कर ओ मुझा प्यारा नबी मां अल्लाह थक जण खो पाक जने तुझो थक लई वने पो कुरान शरीफ पढ़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। है सही अल्लाह शाखों पाक मुझे प्यारे नबी फरमाए वयुतिम वला युतम अल्लाह सही सजी दुनिया वारन के खाराइंदो मां मोहम्मद करीम के भी खाराइंदो मां त चवंदो अल्लाह सही मूंखे सुबुह सां खाराए वरी शाम जो अल्लाह को दुआ घुरां ओ मुझे अल्लाह मां मोहम्मद करीम के भूख लगी आ तू खाइण को पाक मांखे भूख लगी आ मेहरबानी फरमाए मूंखे कुछ खाराए मां वरी शाम जो खाई अल्लाह जो जिक्र करे इशा नमाज को बाद में आराम कयां वरी निंद करे वरी रात जो थी अल्लाह जी नमाज में कुरान जी तिलावत कयां अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान। वरी कुरान शरीफ पढ़ी वरी सज थक लाए पांजो रहो खो वरी फजर जी नमाज पढ़ी वरी अल्लाह जे कुरान जी तिलावत कया वरी सुबह सां नाश्ते लाए वरी रब के अर्ज़ कया मुझे अल्लाह मूंखे भूख लगी थी मूंखे खाराए है ओ सही अल्लाह जी शाखों पाक मुझे प्यारे नबी फरमायो अल्लाह ताला पानी पीण को पाक अल्लाह ताला शरबत पीण को पाक सजी दुनिया वारन के बोतला पियारींदो आ चायूं पियारींदो आ सजी दुनिया वारन के माखी जा शरबत पियारींदो आ पर पान अल्लाह ताला न माखी जो शरबत पिए न रोज़ा जो शरबत पिए न बोतला पिए न पानी जो डुकी पिए मरजल बारैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा बुलंद आवाज़ सां नबी साईं फरमायो अल्लाह मांखे भी पानी पियारींदो आ मां पाण पानी पींदो आ मांखे शरबत माखी वारो ॾाढो पसंदि आहे पर अल्लाह साईं पानी पीअण खां पाक शरबत पीअण खां पाक साईं शाखों पाक अल्लाह साईं फरमायो लम यलिद वलम यूलद सजी दुनिया वारन के अल्लाह साईं अबो मां ॾिनो आहे
मां मोहम्मद करीम के भी अब्बा मां के भी अम्माया मुझे अब्बे जो नालो अब्दुल्ला मुझे अब्बा मिठे जो नालो अम्मा आमना मुझी दाई हलीमा जो नालो हलीमाया साईं फरमायो जे मुझे खीर पियारियो हाँ मां उन दाई हलीमा जो भी ॾाढो परस्तार ॾाढो मोहब्बतिया ॾाढी मुझे दिल में मां हलीमा जे बारे में भी इज्जत मान शान मर्तबा साईं फरमायो मां अमरन वारो मां अब्बे वारो सजी दुनिया वारन के अल्लाह ने अब्बो माननो हाँ अल्लाह ताला पान अब्बे खुबी पाक त अम्मा खुबी पाक साईं फरमायो सजी दुनिया वारन के अल्लाह ने औलाद वारो बनायो मां मोहम्मद करीम के भी औलाद सजी दुनिया वारन के अल्लाह ने घर वारन वारो बनायो मां मोहम्मद करीम के भी घर वारो साईं फरमायो मानियो 11 घर वारो बनियो मां पान शादियों कयूं मां के ज़ालान मुके बच्चा पर अल्लाह सही पान ज़ालन को भी पाक तो बच्चे बारन को भी पाक बदी उस्समावात वल अर्ज़ अन्ना यकूनु लहु वलद वलम तकुल लहु साहिब साईं फरमायो अल्लाह ताला तो फरमाए तो माखे किए थी औलाद किए थी तो मुके पुट किए थी मुके धी जने तो मुके बार जन वाली ज़ाल ही ना है मां अल्लाह सही ज़ालन को भी पाक तो बच्चन बारन को भी पाक ओ मेरा प्यारा नबी चवेन लम यलिद वलम यूलद न मां अल्लाह के मो जायवा न मां मोई को पैदाई थो आहे हले वदी सुभान जी माना सजी रात गुजरी वेंदी एडी वडी माना है सुभान जी ओ अल्लाह जा रसूल सय्यम सुभान अल्लाजी पाक वजात शाखों पाका नबी सही का पुछो मता ता असा दे एतबार न क्यों पान नबी सही ने कुरान मजीद जो आयतूं पढ़ी ता जाके समझांदा सही फरमांदा अल्लाह ताला कमजोरी को पाक अल्लाह ताला परवाह को पाक अल्लाह समद हो बेनियाज बेपरवाह वलम यकुल लहु कुफुवन अहद अल्लाह सही जो को ऐसी जैसी नहीं होना जो को शरीक नहीं होना जो को वजीर नहीं होना जो को मिसल नहीं ला शरीक लहू वला जिद्द लहू वला निद्द लहू वला मिसल लहू वला मसील लहू वला शिब्य लहू वला शबीह लहू वला नज़ीर लहू वला वज़ीर लहू सजी दुनिया वारन के अल्लाह ताला हाँ वज़ीर वारो बनाया सजी दुनिया वारन के अल्लाह ताला दिजे खोफारो बनाया सजी दुनिया वारन के अल्लाह ताला शरीकन वारो बनाया पर पान शरीकन हो पाक पान वज़ीरन हो पाक पान मशीरन हो पाक सुभान अल्लाजी ज़ाता वा अल्लाह जी पाक जे पांजे प्यारे मोहम्मद करीम के पांजे बानड़े के पांजे प्यारे नबी के अर्श मौला दे घुराए पांजी ज़ियारत सा नवाजो जो अल्लाह ताला भाई वारन को पाक का जो शरीकन हूँ पाक का वो अकेलो आ मुश्किल कुशा हो जन में भी जो अल्लाह अकेलो आ जो हाजत रवा हो जन में भी अल्लाह से अकेलो आ नफे नुकसान जे मालिक हो जन में भी अल्लाह अकेलो आ उन सा कोई शरीक ना है प्यारे मोहम्मद करीम जो भी वडो मान
वडो मर्तबो आ पर मुझो प्यारो नबी अल्लाह जो शरीक न अल्लाह जी जात भी बेमिसला सारी कायनात में मुझे प्यारे मोहम्मद करीम जी जात भी बेमिसला अल्लाह जी जात भी बेबाम मुझे प्यारे मोहम्मद करीम जी जात भी बेबाम अल्लाह ताला जी जात भी पंहिंजे शान में पंहिंजे मान में पंहिंजी इज्जत में यकताया मुझे प्यारे मोहम्मद करीम जी जात भी पंहिंजे शान में पंहिंजे मान में पंहिंजी इज्जत में यकताया ओ मुझा अजीजो मुझा दोस्तो न अल्लाह जो को शरीक आ न मुझे प्यारे मोहम्मद करीम जो को शरीक है वो जात भी शरीक हूँ पाक मुझे प्यारो नबी भी शरीक हूँ पाक अजीजो पर ये गाल समझो वो खालिक ही मखलूक वो महबूदा ही साजिदा ओ मुझा अजीजो मुझा भाईरो हू देण वारो ही घुरण वारो अंतुमुल फुकरा इलल्लाह वल्लाहु गनियुन अनिल आलमीन ता के हुन जात के को कहीं बैठा हो वो जात पांजे मत पाना ये जात पांजे मत पाना ओ मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाईरो वो जात सजी दुनिया में सजी कायनात में वडे शान मान वारी ये मिठड़े मोहम्मद करीम वारी जात अल्लाह से बे नंबर दे इज्जत मान शान मर्तबे वारी हुनई जात हिन साईं के इज्जत वारो बनाया वरफाना लक जिक्र अल्लाह फरमाओ मुझा प्यारा नबी तोखे मां एडी इज्जत सा नवाजो एडे शान सा नवाजो एडे मान सा नवाजो जो अञा मां तोखे पैदा ही न कयो अञा दुनिया ही न ठाई अञा सिज चंद्री पैदा न कयो अञा मां अल्लाह से का भी मखलूक पैदा ही न कई तो तुझो नालो पंहिंजे नाले सां गॾु अर्श जे मथां लिखाए छॾियमि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इल्जाम दा लगने वाह भी नथा मञनि नबीअ खे केर न मञींदो नबी साईं खे पर जीअं तव्हां था मञूं ईअं असां नबी साईं खे न मञींदा आहियूं जीअं अल्लाह साईं पंहिंजे प्यारे नबीअ जो पाण तारुफ़ करायो आहे असां हूअं मञींदा आहियूं नबी साईं जी वॾी इज़त आहे वॾो मान आहे वॾो शान आहे वॾो मर्तबो आहे पर मुंहिंजो प्यारो नबी अल्लाह साईं खां मथे न आहे चओ ॻाल्हायो ई नथा हे तो नबी साईं खे अल्लाह साईं खां मथे कयूं वेठा आहिनि हे नबी साईं खे मुख़्तार कुल मञूं वेठा आहिनि त हर इख़्तियार अथसि हे नबी साईं खे ग़ैबदान मञूं वेठा आहिनि त हर गुझ जी ख़बर अथसि नबी साईं फरमायो जेकॾहिं मूंखे गुझ जी ख़बर हुजे और मुझे प्यारे नबी फरमायो जेकॾहिं मूंखे ग़ैब जो इल्मु हुजे तमाम मोहम्मद करीम जी चीच मुबारक शहीद न थिया साईं फरमायो जेकॾहिं मूंखे गुझ जी ख़बर हुजे ग़ैब जी ख़बर हुजे त मां मोहम्मद करीम के ताइब में पत्थर न लगना मां वञा ई न
साईं फरमायो जे करे मुझे कुछ जी खबर हो जा तो मुझे दंद मुबारक शहीद न दिया। साईं फरमायो जे करे मुझे कुछ जी खबर हो जा तो जंगे बदर में मुझे 14 साहबी शहीद न देना। जे करे मुझे कुछ जी खबर हो जा तो जंगे ओहद में मुझे 70 गुलाम शहीद न देना। जे में मुझे चाचो अमीर हमजो 11 टुकड़ न बन जा। साईं फरमायो जे करे मुझे कुछ जी खबर हो जा तमाम मस्जिद ज़रार जे इफ्तिताह लाए वञाइना। अल्लाह फरमायो ला तालमुहुम नहनु नालमुहुम। मुझा प्यारा नबी हे जेके मुल्ला बणजी हे जेके दाढ़ियूं रखी हे जेके पटका पाए तो हटाया तुझी खिदमत में पेश थिया चवंदा साईं मस्जिद ठाही आ हलो इफ्तिताह कयो। और मुझा प्यारा नबी इन्हनि जे दिलनि में भंडण ई पियो आहे हे तोखे शहीद करण जे लाइ वठी डालनि। अॻिते इन्हनि वॾो पिरो पैगंदा तयार कयो आहे वॾा हथियार बंद माण्हू विहारिया अथऊं जीअं तूं ते पुॼंदो वञे शहीद थी वञे तंहिंजे करे मुंहिंजा प्यारा नबी वापसि मोट मां अल्लाह ताला इन्हनि खे ॼाणियां थो हिननि जे दिलनि जे ॻाल्हियुनि खे ॼाणियां थो हिननि जे पिरो पैगंदनि खे ॼाणियां थो। ला तालमुहुम नानु नालमुहुम। मुंहिंजा प्यारा नबी तोखे ग़ैब जो इल्मु न आहे मां अल्लाह साईं खे हर शइ जो इल्मु आहे। मुझा अजीजो मुझा दोस्तों साईं मसूद साहब वेचियो माशाअल्लाह मुबारक हुजन सभिनी खे। तव्हां भागन वारा हो जो घर वेठे तव्हां ॻाल्हि में बुज़ुर्गनि जूं ज़ियारतूं थी थियनि इन्हनि बुज़ुर्गनि जो दीदार बि सवाबु आहे। मुंहिंजा अजीजो मुंहिंजा दोस्तों मां वधीक हाणे फ़कीर केॾे दर्द सां थो नारा हाणे ऐं तव्हां वीचारे खे तप ॾेई छॾियो ॿीहर नारो हणंदो ई न अहिड़ी मोट थी बि आहे। तव्हां बि वॾा के बखील हो कंजूस हो। हिते अलखेर वारनि जी ट्रक अचे त तव्हांजी दां मखदूम बिलावल क्रॉस करे वञे ओॾे खेरप नाथनि छा पुॼे। हेॾो वीचारे मोहबत सां हिकु नारो ॿियो नारो टियों नारो ऐं तव्हां वरी ईअं डडर ढिला कयूं वेठा हो ॼण त ट्रक तूं किरी पिया हो। चओ त हू ख़ालिक़ आहे हे सोणो नबी मखलूक आहे। चओ त सयूं हो राज़िक़ आहे हे मरज़ूक आहे। हे साईं दुआनो करण वारो आहे हो साईं दुआनो क़बूल करण वारो आहे। ओ हे साईं मोहताज हो मोहताज खुंपाक हे साईं घर वारनि वारो आहे हो साईं घर वारनि खुंपाक हे साईं बच्चन ॿारनि वारो आहे हो साईं बच्चन ॿारनि खां पाक हे साईं खाईंदो आहे हो साईं खाइण खां पाक हे साईं पींदो आहे हो साईं पीअण खां पाक हे साईं निंड कंदो आहे हो साईं निंड खां पाक हे साईं थकिजी पवंदो आहे हो थकिजण खां पाक। और मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो पाण संभालियो सियाणा ॾियो अकुल कयो जो अल्लाह साईं वहदहु शरीक आहे। को बि नबी को बि वली को बि पीर को भी फकीर अल्लाह ताला दा शान शरीक आहे ही न। नबी साईं के तो मथे था करन वरी पीरान पीर के भी सफा मथे चोटी था पुजाइन साईं के। साईं इज्जत वारो आ साईं पीरान पीर मान वारो आ साईं शान वारो आ असां भी मञीदा आहियूं साईं के। पर हे जेके साईं के मञन था इन अंदाज में असां साईं के न मञीदा आहियूं। हे चवंदा साईं पीरान पीर भी मुश्किल कुशाया साईं भी हाज तरवाया साईं भी जाथे काथे हाज़ुर नाज़ुर आ रणियूं थियूं पवनि पोच पीर दस्तगीर साईं वीचारो बगदाद में
वेचारो साईं जन्नत में कुरान मजीद तो फरमाए ला यस्तजीब लहुम इला यौमिल क़ियामह वहुम अन दुआइहिम गाफिलून। अल्लाह फरमायो माखों सवाए बेन के सदे वक्त न विञायो ईमान न विञायो बिया तांजा सद नथा बुधी सगन। ओ बगदाद वारो पीरान पीर सही बगदाद में आ शाह नजफ वारो शाह नजफ में आ बिदशा वारो बुजुर्ग बिदशा दरगाह दे आ। हाँ कलंदर लाल शहबाज वो पंजी दरगाह में आ पंजी तुरबत में आराम पजीर आ। अल्लाह फरमाए वहुव माकुम ऐन माकुम तुम जाते काते मा अल्लाह जी जात ता संगदा। अल्लाह फरमाए जने भी का दुखी देव का सुखी देव का परेशानी देव का तकलीफ देव माखे सदक जो माई तांज दुआन बुधण वालो आ। हाँ ॾींहं जो त मां तांज दुआऊं ॿुधंदो आहियां पर रात जो भी जेकॾहिं तांखे का तकलीफ अची वञे आधी रात जो वक़्तु आहे सॼी दुनिया सुम्ही पई आहे मां तांजे करे जागां थो उजीब दावत दाइरा दान जेड़ी महिल तां सॾु कंदा वेंदो मां तांखे जी सां जवाब ॾींदो वेंदोमांव। वो काफरा बुत के तो सॾे या सनम या सनम या सनम निंड जो झूठो अची सनम जे बजाय वरी समद अल्लाह जो नालो अची चे तो या समद या समद या समद। अल्लाह फरमाए जी मुंहिंजा बाना जी मुंहिंजा बाना जी मुंहिंजा बाना। मलाइक डोड़दा आया साईं हो त काफ़र आ जेको बुत खे सॾींदो अॼु निंड जे करे भुल में तुंहिंजो नालो खॼियो अथसि तू जी तो करें। अल्लाह फरमाए तो मलाइको मां ॼाणियां थो हुन भुल में मूंखे सॾु कयो आहे पर केतिरा साल थी विया अथसि बुत खे सॾे सॾे थकी पियो आहे हिन बुत हिनखे जवाब ई न ॾिनो आहे। अॼु जेकॾहिं भुल में मूंखे सॾियो अथई आहे त मुंहिंजो बानो पोइ मां कीअं न जी सां जवाबु ॾियांसि। पोइ जेकॾहिं मां बि जवाबु न ॾियांसि बुत बि जवाबु न ॾियसि त पोइ मूं में बुत में कहिड़ो फ़र्क़ु थियो आहे मुंहिंजो बानो भले जे मूंखे नथो सुञाणे भले जेकॾहिं ॼाणियो हाणे मूंखे सॾु न कयो अथई भुल में मुंहिंजो नालो ज़ुबान ते चढ़ी आयो अथसि तॾहिं बि मां अल्लाह साईं जी सां जवाबु ॾींदोमांसि। उहो अहिड़ो साईं आहे अज़ीज़ो। हे वरी चए थो त अल्लाह साईं मुंहिंजी नथो ॿुधे मां तॾहिं मिड़े पीरनि जो पासो वरितो आहे तॾहिं साईं कलंदर खे थो चवां साईं अल्लाह सां पाण ॻाल्हाईंदो हुज में रब न करेसि त ख़बर पवे हल जान जा पुट। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो पंहिंजो ईमान बचायो। मां अर्ज़ पे के अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। असरा बिअब्दी छा फरमायो अल्लाह सुभानल्लज़ी सुभान जी त माना सम्झी नी हाणे फिरंदा असरा बिअब्दी रब फरमायो शेर करायो मां पंहिंजे बाने खे कन असरा बि नूरी बुलांद नथो मां कन असरा बि मलाइकी असरा बि अब्दी। अल्लाह फरमायो मां पंहिंजे बाने खे पंहिंजे प्यारे इंसान खे शेर करायो। हे वरी कावड़े वेठो आहे वाह बि नबी साईं खे इंसान था चवनि नबी नूर आहे। अरे नूर त नबी साईं जे दर जो दरबान आहे नौकर आहे नूर जी हैसियत घटि आहे।
अल्लाह जाने दो जेकरे नबी साईं जी जुती मुबारक औंधी थी पवंदी त सैं करण वारो चीफ सरदार मलाइकन जो हज़रत जिब्राइल अमीन पाण हूंदो। तो नूर नूर ला थिया नूर जी छा हैसियत आहे? नबी साईं जे सदके इंसाननि जी हैसियत वॾी आहे। चओ कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया वलक़द करमना बनी आदम। अल्लाह फरमायो बराबर मां मलाइक भी पैदा किया है, बराबर मां जिन्न भी पैदा किया है, बराबर मां अल्लाह से कमो पेश 18,000 मखलूकातूं पैदा कयूं। पर वॾे मां वॾी इज़त मां आदम जी औलाद खे ॾिनी आहे। साईं शाहजेरा आदम जी औलाद खे एॾी इज़त वारो बणायो थी। अल्लाह ताला फरमायो इन जे करे जो आदम जी औलाद मां पंहिंजे प्यारे नबी मिठड़े मोहम्मद करीम जहिड़े लाल खे पैदा फरमायो आहे। अञा आस्ते कयो, अञा होरियां कयो। FIR कटबव, पुलिस ईंदव, रेंजर कड़ो चाड़ींदव। वॾा सुस्त हो। मां भी तव्हांखे वॾियूं टेकां थो ॾियां, पोइ बि तव्हां ढुरकिया वेठा हो। बुलंद आवाज़ सां जो सुभान अल्लाह। फरमाए वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। अल्लाह फरमायो बराबर मां जिन्न भी पैदा किया, बराबर मां मलाइक भी पैदा किया, बराबर मां कमो पे 11,000 मखलूकातूं पैदा फरमायूं। पर वॾे मां वॾी सूंह, वॾे मां वॾो सुन, वॾे मां वॾो जमाल, वॾे मां वॾी सोणी बियक, वॾे मां वॾो सुहिणो घर, वॾे मां वॾो सुहिणो लिबास, वॾे मां वॾो सुहिणो उथण वेहण ॻाल्हाइण ॿोलाइण मां इंसाननि खे नसीब फरमायो आहे। साईं भला एॾो इंसाननि खे छो नेमतुं सां नवाज़ो थी। अल्लाह फरमायो इन जे करे जो इंसाननि मां पंहिंजे प्यारे मोहम्मद करीम जहिड़े लाल खे पैदा कयो आहे, तॾहिं मां इंसाननि खे नवाज़े वरी नवाज़ियो त मान। 4 कसम खणी अल्लाह इंसाननि जी सूंह बयानु कई, कन मलाइकनि जी ॻाल्हायो नथा, कन जिन्हनि जी। हिन नूर नूर लाथो आहे। नूर में तो मलाइक पैदा थिया न मलाइकनि खे अबो न अम्मा न बच्चा न ॿार न घर बाती, न मलाइक खाइनि न पीअनि, न घर न घाट। नबी साईं खे बच्चा ॿार आहिनि कनि न, घर वारियूं अथसि कनि न, अबो अम्मा अथसि कनि न। मुंहिंजा अज़ीज़ो साईं जन खाईंदा ऐं पीअंदा हुया कनि न। हे बि अकुल आहे। वो तो पाण साईं जन ऐलान करे ॻाल्हि खुटाए छॾी। कुल्ला क़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलक। साईं जन फरमायो मां वटि अल्लाह जा ख़ज़ाना न आहिनि, मां वटि ग़ैब जो इल्मु न आहे। मां मोहम्मद करीम के अल्लाह मलाइकनि मूं न बणायो आहे, मूंखे इंसाननि मूं पैदा कयो अथई, मूंखे बशर बणायो अथई, मूंखे बानू बणायो अथई, मूंखे नबुवत नसीब फरमाई अथई, ख़ातमुन नबीन जो एज़ाज़ नसीब फरमायो अथई, मूंखे क़ुरान मजीद जहिड़ी दौलत नसीब फरमाई अथई। अना अतलुल क़ुरान, मां मोहम्मद करीम उन क़ुरान मजीद के ॿुधाइण जे लाइ तव्हां वटि आयो आहियां। तव्हां मां मोहम्मद करीम जी मिठी ज़ुबान मां क़ुरान मजीद ॿुधंदा वञो, अमल कंदा वञो त अल्लाह तव्हांखे दुनिया में भी आबाद, आख़िरत में भी तव्हांजा बेड़ा ई पार फरमाईंदो वञे। अल्लाह ॻाल्हि क्लियर थी वई त नबी साईं मलाइको
कुला कुलकुम इंदी खजाइनुल्लाह वला आलमुल गैब वला कुलकुम इंदी मलक साईं जन मां मलाइको न आहियां बाक़ी छा आहे नबी साईं जी अल्लाह जे नूर मूं पैदा थियो आहे हल साईं वरी ॿियो धमाको कुरान तो जे लमी हले तो लमी उलद अल्लाह फरमाए तो न मां के मूं पैदा थियो आहे न मूं को पैदा थियो आहे हाणे न मुला जी ॻाल्हि सची थी कन कूड़ी ॻाल्हायो नथा नंढड़ी सूरत आहे कुल हु अल्लाहु अहद ओ मुंहिंजा नबी चओ त मां अल्लाह अकेलो आहियां अल्लाह समद चवें त मां अल्लाह बेनियाज़ बेपरवाह लमी यलिद वलम यूलद चवें त मां अल्लाह को पैदा न थियो आहे न मां के मूं पैदा थियो आहे वलम यकुल लहू कुफुवन अहद ऐं मां अल्लाह जो हिकिड़ो बि ऐसी जैसी नहीं जो हिकिड़ो सेकंड मां अल्लाह जी कुर्सीअ ते वेही करे अर्शी ऐं फर्शी निज़ाम हलाए सघे शमसी ऐं कमरी निज़ाम हलाए सघे जीत ऐं जरासीम किबला किबलियूं ऐं माकोड़ा ढोर ऐं दगा खाराए सघे पखी ऐं परंदा उॾारे सघे अल्लाह फरमाए तो मां अकेलो आहियां कोई भी मां अल्लाह ताला जो शान में मान में ताकत में मर्तबे में भाईवार कोन्हे को ये नबी साईं के अल्लाह जे नूर मुदा करन अजीजो जो नबी साईं इंसान जो आला दर्जे जा इंसान असां जड़ा न हे वरी चवंदा वाह भी पाण जड़ो नबी साईं के दा चवन जो जेको नबी साईं के पाण जड़ो चवे जो वो लानतिया वो दायर इस्लाम को खारिज आ वो काफर आ जो वो मुसलमान ही ना है नबी साईं के पाण जड़ो केर चवंदो जो नबी साईं असां जड़ा ना आहिनि चो असां जड़ा ना आहिनि असां मूं आहिनि असां जड़ा ना आहिनि साईं वॾे शान वारा इंसान वॾे मान वारा इंसान वॾी इज़त वारा इंसान जंहिं साईं जे तारीफ़ में जंहिंजे शान में जंहिंजे मान में जंहिंजी इज़त में जंहिंजी आबरू में हे सॼो क़ुरान मजीद भरियो पियो आहे अम्मा आशाऊं साहबी सवाल दा फरमाइनि ओ अम्मा दे हाल वाल असांखे नबी साईं जो इख़लाक़ थो ॿुधाए असांखे नबी साईं जी तारीफ़ थो ॿुधाए असांखे नबी साईं जो शान थो ॿुधाए असांखे नबी साईं जो मान थो ॿुधाए असांखे नबी साईं जो मर्तबो थो ॿुधाए असांखे नबी साईं जी इज़त थो ॿुधाए असांखे नबी साईं जो विहणु ॿुधाए असांखे नबी साईं जो खाइणु ॿुधाए असांखे नबी साईं जो सुम्हणु ॿुधाए असांखे नबी साईं जो चेहरो ॿुधाए असांखे नबी साईं जा वार मुबारक ॿुधाए असांखे नबी साईं जो सॼो ज़िंदगीअ जो नमूनो सम्झाए त साईं मां कीअं साईं ज़िंदगी गुज़ारी अम्मा साईं फरमाए थी छा तव्हां क़ुरान मजीद न पढ़ियो आहे खुलुकुहुल क़ुरान सॼो क़ुरान मजीद मुंहिंजे प्यारे नबीअ जे शान में भरियो पियो आहे अजीज़ो हे क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते आहे तव्हां माण्हुनि जे चवण ते न लॻो असां नबी साईं खे पाण जहिड़ो चयो ई न आहे न नबी साईं असां जहिड़ा थी सघंदा नबी साईं जो उथणु निरालो नबी साईं जो विहणु मौजूदो नबी साईं जो खाइणु मौजूदो नबी साईं जो ॻाल्हाइणु मौजूदो नबी साईं जो सुम्हणु मौजूदो नबी साईं जो खिलणु मौजूदो नबी साईं जो चेहरो मुबारक मौजूदो सॼी ज़िंदगी नबी साईं जी मौजूदो आहे असां कीअं चवंदासीं त नबी साईं असां जहिड़ो आहे तव्हांखे माण्हू भुलाइनि था नबी साईं जन वॾी इज़त वारा इंसान आहिनि वॾे शान वारा इंसान आहिनि वॾे मान वारा इंसान आहिनि नबी साईं जे सदके अल्लाह ताला इंसाननि खे अशरफुल मखलूकात जो एज़ाज़ नसीब फरमायो आहे मुंहिंजा अज़ीज़ो साईं बि अची विया आहिनि हाणे मां ॻाल्हि खे वकोड़िया हिकु सम्झियो सुभान ॿियो सम्झियो असरा बि अबदी हाणे हलूं लैलम ते अल्लाह फरमायो मां रात जो शेर करायम
असांजे बाने खे मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं मां तव्हांखो हिकिड़ो सुवाल थो कयां अदा शेर उहो कंदो आहे जेको जिथे किथे न हुजे न ॻाल्हायो नथा हे वियासीं होॾे इस्लामाबाद घुमण त माना न विया तॾहिं विया नी हेॾे कराची घुमण विया अॻु में कराची में न हा तॾहिं विया नी अज़ीज़ो जे नबी साईं हाज़ुर नाज़ुर हा जिथे किथे मौजूदु हा त पोइ साईं सैर सफ़र कीअं कयो मेराज कीअं कयो कहिड़ी सोच में पइजी आहिनि नबी साईं जॾहिं हाज़ुर नाज़ुर हा त बुराक ते कीअं वेठा साईं हाज़ुर नाज़ुर हा त मदीने में कीअं आया साईं हाज़ुर नाज़ुर हा त वरी तुलसीना जबल ते कीअं आया साईं हाज़ुर नाज़ुर हा त मदीने जे इलाके में कीअं आया साईं हाज़ुर नाज़ुर हा त बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में कीअं आया साईं हाज़ुर नाज़ुर हा त बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में नबियन सां मुलाक़ात कीअं कयूं साईं हाज़ुर नाज़ुर हा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो त साईं मथे आसमाननि ते कीअं सफ़र कयो कीअं साईं सत आसमान पार फरमाया कीअं साईं अर्श मौला ते पुगा कीअं अल्लाह ताला जी ज़ियारत कयूं वरी कीअं नबी साईं वापसि मोटिया सुम्मदना फददल्लाह फकान काब कौसैन औ अदना नबी साईं फर्श ते विया त जो अर्श ते न हुया जॾहिं अर्श ते विया त फर्श ते न नबी साईं मके में आया त मदीने में न जॾहिं मदीने आया त मके में पोइ त नबी साईं जे मेराज जो इनकार आहे त नबी साईं जी हिजरत जो इनकार आहे वॾो दलील तव्हांजे साम्हूं क़ुर शरीफ़ आहे हेॾे निहारियो क़ुर शरीफ़ में ॿिनि क़िस्मनि जूं सूरत आहिनि हिकु मकी ॿियो मदनी घणनि क़िस्मनि जूं ॿिनि क़िस्मनि जूं तव्हांखे मां ॾेखारियां तव्हां ॾिसो पाण बि वञी घरनि में क़ुर शरीफ़ खोले करे पढ़िजो ख़बर पइजी वेंदी तव्हांखे त क़ुर शरीफ़ जूं सूरतूं छा थियूं ॻाल्हाइनि हे बि असां सां ॻाल्हाइनि थियूं हे क़ुर शरीफ़ जी सूरत आहे सूरतुल आला मकी आहे सूरतुल ॻाल्हायो मकी आहे वञी ॾिसजो पंहिंजे घरनि में हाणे इहा सूरत नबी साईं जे मथां मके शरीफ़ में नाज़िल थी ऐं हेठों वरी आहे सूरतुल गाशिया हेॾे निहारियो इहा बि मकी आहे इहा बि नबी साईं जे मथां मके शरीफ़ में नाज़िल थी वरी अॻिते था हलूं मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो तव्हां ॾिसो हाणे हीअ सूरतुल ज़िलज़ाल मदनी आहे कहिड़ी आहे सूरत ॻाल्हायो ई नथा मदनी आहे हाणे इहा सूरत नबी साईं जे मथां किथे नाज़िल थी क़ुर शायदि थो ॾिए त नबी साईं मके में हा त मके में हा मदीने में हा त मदीने में हा हे वरी चए थो नबी साईं जिथे किथे मौजूदु जॾहिं नबी साईं ज़िंदा जिथे किथे मौजूदु न जॾहिं साईं बुरको मटायो त वरी जिथे किथे मौजूदु हे बि अकुल आहे हीअ बि दानाई आहे अदा मां तव्हां पुछा थो कयां नबी साईं खे ॿ रूह आहे कनि हिकिड़ो ॻाल्हायो नथा नबी साईं फरमायो जॾहिं मां पंहिंजी क़बर मुबारक में वेंदुसि अल्लाह ताला मुंहिंजे अंदरि रूह वापसि करे मूंखे क़बर मुबारक में ज़िंदा कंदो साईं जन फरमायो जीअं मां दुनिया में ज़िंदा आहियां ईअं क़बर मुबारक में ज़िंदा रहंदुसि पोइ साईं जे जिस्म मुबारक में त रूह वापसि थी वियो ॿियो रूह कहिड़ो आहे जेको जिथे किथे घुमंदो थो अचे दुआ कयो त अल्लाह ताला इन्हनि खे सम्झ नसीब फरमाए सोच नसीब फरमाए मुंहिंजा अज़ीज़ो किसो तमामु वॾो आहे क़ुर मजीद अणखुट आहे क़ुर शरीफ़ समुंड जे मिसाल आहे असां ऐं तव्हां क़ुर शरीफ़ खे ॿिनि कलाकनि में कलाक में ॾेढ में नथा खुटाए सघूं ऐं क़ुर शरीफ़ मां ड्रो थियणो बि न आहे मोमिन मुस्लमान खे मुंहिंजा अज़ीज़ो मेराज जे वाक़े मां असां तव्हांखे खोड़ सारा जवाब मिलनि था
उन्हनि जवाबनि खे लबे करे चिंबड़ी पो इंशाअल्लाह दुनिया में भी इज्जत कमाईंदो आखिरत में भी बेड़ा तव्हांजा पार थींदा। दुआ आहे त मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज मंज़ूर मक़बूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।